अॼु सिखंदासीं प्रोफेशन या ऑक्यूपेशन खे सिंधीअ में छा चइबो आहे, यानी पेशो, कारोबार या वरी धंधो। अचो त करियूं शुरूआत। डॉक्टर, डॉक्टर खे सिंधी चाहे अंग्रेज़ीअ में चइबो आहे डॉक्टर। इंजीनियर, जेको जायूं ठाहे, इनखे सिंधीअ में बि चइबो आहे इंजीनियर, त अंग्रेज़ीअ में बि इंजीनियर। जज, जेको फ़ैसिला करे, उनखे चइबो आहे जज। इंग्लिश चाहे सिंधीअ में थींदो जज। वकील, वकील यानी लॉयर, सिंधीअ में उनखे वकील चइबो त अंग्रेज़ी में थींदो लॉयर। मास्तर या मास्तराणीअ खे अंग्रेज़ीअ में चइबो आहे टीचर। मास्तर या मास्तराणी खे चइबो टीचर। नर्तकी खे अंग्रेज़ीअ में चइबो डांसर, डांसर। गायिका खे अंग्रेज़ीअ में चइबो आहे सिंगर, यानी ॻाईंदड़। संगीतकार यानी म्यूज़िक डायरेक्टर, संगीतकार खे चइबो आहे म्यूज़िक डायरेक्टर। चित्रकार, जेको चित्र ठाहे, उनखे चइबो आहे आर्टिस्ट, आर्टिस्ट, चित्रकार। ही आहे फुटबॉलर, फुटबॉल रांदि कंदड़ वारे छोकिरे खे, ॿार खे, वॾे खे चइबो आहे फुटबॉलर। क्रिकेटर खे सिंधी चाहे अंग्रेज़ी ॿिन्ही में चइबो आहे क्रिकेटर। जेको हवाई जहाज़ उॾाए, उनखे चइबो आहे पायलट। अंग्रेज़ी चाहे सिंधीअ में चइबो पायलट। पुलिस वारो यानी पुलिसमैन, पुलिस वारे खे अंग्रेज़ीअ में चइबो पुलिसमैन। ही आहे सिपाही, जंहिंखे चइबो आहे सोल्जर। सिपाही यानी सोल्जर। ही आहे वाढो, वाढो जंहिंखे अंग्रेज़ीअ में चइबो आहे कारपेंटर। कारपेंटर माना वाढो। ही आहे हारी, जंहिंखे इंग्लिश में चइबो आहे फार्मर। फार्मर माना हारी। रंग हणण वारे खे अंग्रेज़ीअ में चइबो आहे पेंटर। पेंटर खे सिंधीअ में चइबो आहे रंग हणण वारो। टपाली, जेको घर में पोस्ट ॾेई वञे, उनखे चइबो आहे टपाली। पोस्टमैन माना टपाली। ऐं ही आहे दर्ज़ी, दर्ज़ीअ खे इंग्लिश में चइबो टेलर। टेलर माना दर्ज़ी। पहरेदार खे अंग्रेज़ीअ में चइबो आहे वॉचमैन। वॉचमैन खे माना पहरेदार। वॉचमैन माना पहरेदार। ही आहे दुकानदार यानी शॉपकीपर। शॉपकीपर यानी दुकानदार। हजाम यानी बार्बर। हजाम यानी बार्बर। राधाऊ खे इंग्लिश में चइबो आहे कुक। इंग्लिश में चइबो आहे कुक यानी राधाऊ। माली यानी गार्डनर। माली यानी गार्डनर। ऐं मोची, मोची खे चइबो आहे कॉबलर। इंग्लिश में मोची खे चइबो आहे कॉबलर। त ॿारो, ही सभु लफ़्ज़ ताईं सिंधीअ जा सिखिया, जिन खे अंग्रेज़ीअ में प्रोफेशन में जुदा जुदा नाला ॾिनल आहिनि।